नाज़रीन ख़बर जो सिलसिलो जारी है। हमारे भिरसा खबर नाम भिरसा ॿरसां क़ौमी शाहराह 43,000 लीटर पेट्रोल से ڀريل ऑयल टैंकर क़लटी पई। तेज रफ्तारी सबब बस के क्रॉस कंदे ऑयल टैंकर नंबर 5707 रोड का हेठ लही क़लटी थी पियो, जे करे रोड ते पेट्रोल हारजी वियो। मोटरवे पुलिस ऐं हाला भिरसा जी पुलिस पर वक्त पहुंची रोड के बंद कराए छॾियो ऐं फायर ब्रिगेड अमलो भी तलब कयो वियो। पुलिस रोड जो एक हिस्सो बंद करे पेट्रोल बंद करण जी कोशिशूं करे छॾियूं आहिनि। इन मौके ते ऑयल टैंकर जे ड्राइवर नौबत खान जेको कराची जो रवासी आहे, इन ॿुधायो त साम्हूं बस अचण जे करे वाक़ियो पेश आयो आहे। बस के पचाईंदे टैंकर क़लटी थी पियो आहे। जानी नुक़सान न थियो आहे, जॾहिं त DSP हाला अल्ताफ आराई, SHO भिरसा करम अली उमरानी ऐं मोटरवे अमलदार इज़त खान खोसो जे अॻवानी में क़लटी थियल पेट्रोल जे टैंकर जो इमदादी कार्रवाई शुरू कयूं वयूं आहिनि ऐं वधीक पेट्रोल खां हारजण खे रोकण लाइ कदम खंया विया आहिनि। क़ौमी शाहराह ते रोड जे हिक तरफ़ खां ट्रैफिक भी बंद कई वई आहे। ऑयल टैंकर कराची खां पेशावर वञी रहियो हो त भिरसा ڀرسان क़लटी थी पियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।